ई फरमाइश असांजे इमरान खान सरदार लुंड साहब जी मोहम्मद खान जदोई साहब जी फरमाइश ते ई असां गानो डेडिकेट कयूं था इन्हनि खे। आदाब ओ मूंखे खिलियो ॻाल्हाए बश के छॾ जा जेका कई या खता मूंखे माफ़ कजा अला मुझ माइटनि सां न मुंहिंजा दुख तॾिजा माण्हू चवनि हुन संगत कची अल छाहे हयाती बाक़ी बची ख़बर कान पवंदी लाईंदई मौत अची अल छाहे हयाती दिल अथई जान अथई उहा तोखे ख़बर पर पार त अथई मुंहिंजी दिलबर अला पुल कांदी थी जाए मुंहिंजी लट जाए क़बर ओ मत माण्हू चवनि हुन संगत कची छाहे हया ई